बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तन तस्बी मन वणियो दिल दंबूरो जिन तंदू जे तलब जूं वहदत सुर वजन वहदहू ला शरीक लहू इहो राग रगुन से सुताई सुहन निंड इबादत तिनजी। अस्सलाम वालेकुम व्यूवर्स। आऊं आवां जी मेज़बान ताहिरा जोयो ऐं प्रोग्राम साण खणी आऊं मौजूद आहियां सुबुह में रहण। खोड़ सारियूं दुआऊं अवां जे लाइ, नेक तमन्नाऊं हमेशह जी अवां जे लाइ उमेद रखां थी त बिल्कुलु ठीकु हूंदव ऐं सुबुह जो जेको आगाज़ आहे उहो ख़ूबसूरत हूंदो। हमेशह जीअं सुबुह जो जेको आगाज़ आहे चवंदी आहियां त ख़ूबसूरत हुअणु खपे, एनर्जेटिक हुअणु खपे। सुबुह जो आगाज़ जेकॾहिं ख़ूबसूरत कोन आहे त मां नथी सम्झां त ॾींहुं सुठो रहे थो। या तव्हांजी मॉर्निंग जेकॾहिं लेज़ी आहे त पोइ ॾींहुं उन तरह काराइतो कोन रहंदो आहे। इहो मुंहिंजो पर्सनल एक्सपीरियंस आहे ऐं हूअं बि जॾहिं बि मुख़्तलिफ़ पेशनि जे माण्हुनि सां कचहरी थिए थी ऐं इन ॻाल्हि खे जॾहिं मां थोरो कोट करण जी कोशिशि कंदी आहियां, थोरो डिस्कस कंदी आहियां त पोइ इन ॻाल्हि खे मूं भायो आहे, परखियो आहे त हा जेकॾहिं तव्हां सुबुह जो पुरजोशी सां जेकॾहिं तव्हां सुबुह जो नए अंदाज़ सां पंहिंजे ॾींहं जो आगाज़ नथा कयो त पोइ जेके तव्हांजा टास्क हूंदा आहिनि, जेके तव्हांजा कम हूंदा आहिनि उहे अहिड़े तरीक़े सां पूरा कोन थी सघंदा आहिनि। ॿी ॻाल्हि त बैक प्लानिंग हुजणु खपे। ॿ चारि कम आहिनि, ठीकु आहे, उहे जेकर असांजा उन तरह नथा थी सघनि त पोइ उन जी जॻह ते उन जे लाइ ॿी प्लानिंग असांजी छा आहे। सो अॼु असां ॻाल्हाईंदासीं प्रोग्राम में ब्यूटिशियन हूंदियूं प्रोग्राम में, उन्हनि सां असां अव्हां जे बाबति ॻाल्हाईंदासीं। काफ़ी सारा टॉपिक्स रखण जी कोशिशि कई आहे हिन प्रोग्राम में ऐं काफ़ी सारा प्रॉब्लम्स औरतुनि सां रिलेटेड जेके अव्हां फेस कंदियूं आहियो, अव्हां जी स्किन जे हवाले सां, अव्हां जे वारनि जे हवाले सां ऐं वारनि में कलरिंग जेका हूंदी आहे उनजो केतिरो इफेक्ट पवे थो, वार केतिरो डैमेज थिए थो, या स्किन ते डिफरेंट प्रोडक्ट्स जॾहिं तव्हां लॻायो था, अल्ट्रावायलेट लाइट्स जेके हूंदियूं आहिनि उनजो छा असरु हूंदो आहे, तव्हां पंहिंजी स्किन खे अगेन ॿीहर फ्रेश कीअं रखी सघो था, तव्हांजी स्किन जेकॾहिं डैमेज थी वञे थी त पोइ तव्हां उनखे रिपेयर कीअं करे सघो था, डेड स्किन तव्हां पंहिंजी कीअं रिमूव करे सघो था, इन्हनि शयुनि खे डिस्कस कयो आहे हिन प्रोग्राम में। पर अॼु एडिशनल जेका ॻाल्हि हूंदी आहे असां फ्रीलांसिंग जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं। जीअं असां ब्यूटी जी ॻाल्हि कंदा आहियूं त उन में नयूं शयूं, नयूं इन्वेंशन्स, नयूं क्रीम्स ऐं घरेलू जेके टोटका हूंदा आहिनि उहे शामिलु हूंदा आहिनि त पोइ तव्हां पंहिंजी स्किन खे, मतिलबु तव्हांजे जेको बि स्किन जो वर्जन आहे तव्हां उनखे बेस्ट बणाए सघो था। तव्हांजे स्किन जो जेको बि टोन आहे तव्हां उनखे बेस्ट बणायो, उनखे चेंज करण जी कोशिशि न कयो। सो उन हवाले सां असां प्रोग्राम में ॻाल्हायो बि आहे, अॼु बि ॻाल्हाईंदासीं। वैक्सिंग जे हवाले सां बि ॻाल्हि रखंदासीं ऐं स्किन वैक्स जे करे बि केतिरी तव्हांजी डार्क थिए थी, डल थिए थी, त उनखे कीअं सही रखिजे। फ्रीलांसिंग जे हवाले सां ॿुधाईंदी हलां त फ्रीलांसिंग में बि जिदत आहे ऐं जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं था इंटरनेट जी दुनिया जी, IT जी फील्ड जी ॻाल्हि कयूं था त ॾाढी वसी फील्ड आहे, ॾाढी वॾी फील्ड आहे ऐं ईंदड़ तौरु जेको आहे उहो हूअं बि IT जो आहे। सो उहे नौजवान जेके कंप्यूटर सां चाह रखनि था, IT जी फील्ड सां चाह रखनि था, उन्हनि जे लाइ अॼु जो प्रोग्राम सुठो रहंदो। ऐं स्पेशली नंढा ॿार जेके स्कूल गोइंग स्टूडेंट्स आहिनि, जेके स्कूल में ॿार वञनि था, त असां काफ़ी ॿार ॾिसंदा आहियूं जेके एक्स्ट्रा ऑर्डिनरी हूंदा आहिनि, जेके ॾाढो सुठे तरीक़े सां हर शइ खे सम्झंदा आहिनि। चवंदा आहियूं न कुझु ॿार अहिड़ा हूंदा आहिनि जेके अलाह ताला जी तरफ़ खां ॾिनल हिकिड़ो गिफ्ट हूंदा आहिनि। हूअं त हर ॿारड़ो माउ पीउ जे लाइ रब पाक जे तरफ़ खां ॾिनल तोहफ़ो ई आहे, रब पाक जो ॾिनल अहम तोहफ़ो आहे। पर कुझु ॿार गॉड गिफ्टेड इन तरह चवां पई त ॾाढो सुठो तरह सम्झंदा आहिनि, सुठे तरीक़े सां पढ़ंदा आहिनि ऐं अंडरस्टैंड करण जी क्वालिटी ॿारनि में तमामु सुठी हूंदी आहे। सो अव्हांखे ॿुधाईंदी हलां त ज़ारा शेख साहिबा असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं उनखां अलावा अब्दुल मुहैमिन समो नंढड़ो फ्रीलांसर असांजे प्रोग्राम में मौजूदु आहे। ॿिन्हिनि खे भलीकार चवां थी। अस्सलाम वालेकुम ज़ारा, ठीकु आहियो? थैंक यू सो मच, बिल्कुलु ठीकु ठाक, ज़बरदस्त। अच्छा, अव्हां ॿुधायो ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, आउं बिल्कुलु ठीकु आहियां। ऐं अॼु शुरूआति ज़ारा नंढड़े खां कयूं था, नंढड़ो फ्रीलांसर आहे। बिल्कुलु तव्हांजी सुबुह जी जेका शुरूआति हूंदी आहे उहा कीअं हूंदी आहे? जी, सुबुह सां त हर नंढिड़ो ॿारु जेको शुरूआति कंदो आहे स्कूल खां ई कंदो आहे। स्कूल में अलॻि अलॻि शऊर मिलंदो आहे हुनखे। हुतां वरी मां मोटी ईंदो आहियां त मुंहिंजो तक़रीबन जेको वक़्तु गुज़रंदो आहे उहो लैपटॉप सां गॾु गुज़रंदो आहे। लैपटॉप में मां अलॻि अलॻि माण्हुनि सां मिलंदो आहियां। लैपटॉप जी अलॻि ई हिकिड़ी IT जी तव्हांखे ख़बर आहे त अलॻि ई हिकिड़ी दुनिया आहे, अलॻि ई हिकु पूरो जहान आहे। त उन्हनि सां मां माण्हुनि सां मिलंदो आहियां ऐं अलॻि अलॻि कम्युनिकेशन स्किल्स ते वर्क थींदो आहे। अलॻि अलॻि प्रोग्राम थिया आहिनि, इन ई हफ़्ते में ॿ प्रोग्राम थिया, उनमें जॉइनिंग थी ऐं वेबसाइट ते कमु कंदा आहियूं। डिज़ाइनिंग ते अलॻि अलॻि पूरी टीम आहे। हिकु स्किलवेंशन जे नाले सां टीम ते मां वर्क कयां थो ऐं मुंहिंजी पंहिंजी जेका टीम आहे उहा डिज़ाइनर एंड कोड जे नाले सां आहे ऐं मां पोइ 2 सालनि खां हिन ते वर्क कयां थो।
सही ज़बरदस्त मतलब फाउंडर आहियो जी। डिज़ाइनर एंड दी कोड जा ज़बरदस्त ॾाढो सुठो ऐं तव्हां सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त स्कूल गोइंग स्टूडेंट भला इन्हनि एक्टिविटीज़ में कीअं इन्वॉल्व थिए थो ॾाढी सुठी ॻाल्हि आहे ॾाढी ख़ुशाइंद ॻाल्हि आहे त असां जा स्कूल जा ॿारड़ा IT जी फील्ड जे तरफ़ रुझान रखनि था ज़रा तव्हां ॿुधायो ठीकु लॻा पिया आहियो अल्हम्दुलिल्लाह ज़बरदस्त अच्छा ज़रा कीअं पिया ॾिसो नंढड़ो असां वटि फ्रीलांसर मौजूदु आहे जिते हीअ फील्ड एतिरी ह्यूज आहे त फ्रीलांसिंग जी फील्ड बि त ॾाढी ह्यूज आहे न ह्यूज आहे ऐं सुठो आहे ॿारनि जो रुझान हुजणु घुरिजे काफ़ी ॿार पंहिंजो पाण खे इन्हनि शयुनि में इन्वॉल्व कनि था ऐं काफ़ी अॻियां ताईं निकिरनि था ऐं सुठी इहा हिकिड़ी स्टार्ट आहे उन्हनि ॿारनि जे लाइ जेके अच्छा काफ़ी अहिड़ा ॿार बि हूंदा आहिनि जेके हिकिड़नि ॿारनि खे ॾिसी ऐं उन्हनि खे फॉलो कनि था त इहो बेस्ट थिंग आहे ॿारनि जे लाइ मुंहिंजो पंहिंजो बि नंढड़ो आहे ऐं पाण कोशिशि कंदी आहियां त उहो इन्हनि एक्टिविटीज़ में रहे इन्वॉल्व हुजे सही सही ऐं उहो रहंदो बि आहे सो इन फ्यूचर ज़रूरु आउं पंहिंजी फैमिली सां पंहिंजे ॿारनि सां तव्हांखे मिलाईंदसि ऐं उहे इलाही एक्टिव ॿार आहिनि मुंहिंजा ज़बरदस्त सुठी शइ आहे हा हा ऐं पेरेंट्स खे न थोरो हुअणु खपे एक्टिव ॿारनि जे मामले असल में में असां वटि ज़्यादातर पेरेंट्स जेके या त बिज़नेस जे करे या त पंहिंजनि एक्टिविटीज़ में एतिरो इन्वॉल्व हूंदा आहिनि असां पंहिंजे ॿारनि खे ॾिसी कोन सघंदा आहियूं उहो ध्यानु न ॾेई सघंदा आहिनि पेरेंट्स त हू असांजो ॿारु कहिड़ी शइ में गुड एट आहे पर असां जॾहिं उनखे अॻियां निकिरंदे ॾिसंदा आहियूं देन वञी असांखे फील थींदो आहे त यार असां काफ़ी शयूं स्किप कयूं आहिनि असां पंहिंजे ॿारनि खे इहा शइ फील ई कोन कई त हीअ एतिरो एक्टिव आहे या हीअ एतिरो ज़हीन आहे सो ऑफकोर्स हिननि नंढड़े जी मदर बि इलाही यू कैन से गर्व महसूसु कंदी हूंदी ऐं उन्हनि खे इलाही ख़ुशी थींदी हूंदी त असांजा ॿार जेके आहिनि उहे पढ़ाई सां गॾोगॾु ॾिसो अॼुकल्ह त पढ़ाई लाइ बि असांखे ॿारनि खे इलाही पुश करिणो पवंदो आहे बाबा पढ़ो 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 तव्हांखे अॻियां निकिरणो आहे या ॿाहिरि वञिणो आहे ज़ाहिर पेरेंट्स त सोचींदा आहिनि त असां पंहिंजे ॿारनि खे हिकिड़ी सुठी एजुकेशन ॾियूं ऐं अगरि ॿारु पाण इन्वॉल्व थी कंहिं शइ में एक्टिव रहे सही पिया चओ त इहो बेटर आहे हा हा सुठी सुठी बहितर ॻाल्हि आहे ख़ुशाइंद ॻाल्हि आहे मूं स्टार्टिंग में चयो ॾाढी बहितर इहा ॻाल्हि आहे व्यूअर्स हिन प्रोग्राम सां ख़ासि सहकार मौजूदु आहे कैडबरी डिलाइट जो ऐं सुठा इंग्रीडियंट्स बहितर चॉकलेट नंढड़नि ॿारनि खे स्वीट घणो पसंदि हूंदो आहे पर का मिठी शइ अहिड़ी हूंदी आहे जेका वॾनि खे बि पसंदि हूंदी आहे सो कैडबरी डिलाइट उन्हनि मां हिकु आहे दिलि खटियो डिलाइट सां कैडबरी डिलाइट वारा चवंदा आहिनि ऐं स्पॉन्सरशिप सां ॿीहर प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधां थी अच्छा अब्दुल मुहिमिन तव्हां मूंखे ॿुधाईंदव त फ्रीलांसिंग हूंदी छा आहे असां फिज़िकली असांजो जेको दौरु आहे शुरू खां हलंदो थो अचे त बिज़नेस जो अहम हिकु गोल रही चुको आहे अलॻि माण्हू बिज़नेस में वञणु चाहींदा आहिनि त फ्रीलांसिंग में असां ॾिसो त फ्रीलांसिंग बि हिकिड़ी बिज़नेस आहे पर उहा ऑनलाइन आहे हुनमें न असांखे को बॉस हूंदो आहे न असांखे का मुश्किलात हूंदी आहे हुनमें असां पंहिंजा बॉस पाण हूंदा आहियूं पाण ई पूरी हिकिड़ी कंपनी रन कंदा आहियूं पाण ई सभु कुझु नयो सिखंदा आहियूं ऐं अमूमन मां इहो ॾिठो बि आहे त जेके शुरू में फ्रीलांसर हूंदा आहिनि उहे अॻियां वञी वॾी हिकु एजेंसी बि क़ाइमु कंदा आहिनि अलॻि अलॻि टीम सां राब्तो कंदा आहिनि अलॻि अलॻि टीम सां हू वर्क कंदा आहिनि छो हुननि खे ख़बर हूंदी आहे त फ्रीलांसर त हर हिकु जो कहिड़ो रोल आहे हर हिकु जो कहिड़ो मक़ाम आहे त फ्रीलांसिंग हिकु ऑनलाइन बिज़नेस आहे ऐं ऑनलाइन कारोबार करणु आहे सही माना घर वेठे आराम सां नाणो कमाइण जो नालो असां ईअं चई सघूं था त फ्रीलांसिंग आहे जी बिल्कुलु सही ज़बरदस्त अच्छा ज़ारा अॼु पाण डिस्कस कंदासीं ऑन द वैक्स ऐं स्किन जॾहिं डैमेज थी वञे थी घणी वैक्सिंग जे करे ऐं हार्डली जेका वैक्स थिए थी त पोइ स्किन खे कीअं अगेन तव्हां रिपेयर करे सघो था प्रोटेक्ट कयूं असल में अॼु मूं वैक्स जो टॉपिक इन लाइ चूज़ कयो त मोस्टली गर्मी वारा जॾहिं मौसम ईंदा आहिनि या सर्दी हूंदी आहे त वैक्सिंग त ठहियो अॼु असां मतिलबु हेयर रिमूविंग जे बारे में मतिलबु डिस्कस कंदासीं त कहिड़ा टाइप्स हूंदा आहिनि हेयर रिमूविंग जा कहिड़े कहिड़े तरीक़े सां असां वटि कयूं वेंदियूं आहिनि त फस्ट जेको आहे असां अगरि ॻाल्हि कयूं रेज़र जी त असां वटि हेयर रिमूविंग जेको आहे उहो हिन उसरे सां बि कयो वेंदो आहे असां हेयर रिमूव कंदा आहियूं उन खां पोइ सेकेंड जेको हूंदो आहे उहो शेविंग सां बि असां हेयर रिमूव कंदा आहियूं मोस्टली लेडीज़ बि यूज़ कंदियूं आहिनि शेविंग इंस्ट्रूमेंट्स बट उन्हनि जो वरी तव्हांखे ॿुधाईंदसि प्रोसीजर छा हूंदो आहे ऐं छो यूज़ कयो वेंदो आहे राइट ज़्यादातर जेंट्स वारे साइड असां ॾिठो आहे त शेविंग लेडीज़ मां सम्झां थी त थोरो साइड इफेक्ट्स बि हूंदा न नो मतिलबु डिस्कस कंदसि त उहो तव्हांखे पाण ई ख़बर पइजी वेंदी त वैक्सिंग एंड शेविंग में व्हाट इज़ द डिफरेंस बिटवीन दैट ठीकु आहे
उन खां अलावा असां जॾहिं अॻियां हलूं था त असां वटि वैक्सिंग डिफरेंट टाइप्स जूं हूंदियूं आहिनि जीअं असां वटि हलावा वैक्स हूंदी आहे हीअ असांजी पंहिंजी ज़ारास जी आहे असांजो पंहिंजो प्रोडक्ट आहे उन खां अलावा असांजा ही प्रोडक्ट्स आहिनि कोल्ड वैक्सिंग हूंदी आहे एंड हिननि जा इंस्ट्रूमेंट्स जेके हूंदा आहिनि बीन वैक्सिंग हूंदी आहे ओके सो डिफरेंट टाइप जूं वैक्सिंग हूंदियूं आहिनि त अॼु असां वैक्सिंग जे बारे में इहो बि डिस्कस कंदासीं त वैक्सिंग या थ्रेडिंग या शेविंग सही इन्हनि जा अलॻि अलॻि वेज़ हूंदा आहिनि ऐं असांजी स्किन ते छा छा इफेक्ट थींदो आहे मोस्टली छा थींदो आहे असां वटि जॾहिं बि क्लाइंट ईंदो आहे त वैक्सिंग सां गॾोगॾु हू स्क्रबिंग फेशियल या क्लेंजिंग बि वठंदो आहे त मौसम जे हिसाब सां हिकिड़ो अगरि ब्यूटिशियन आहे त उनखे एतिरी नो हाउ हुजणु घुरिजे त मौसम जेको आहे छा एबल आहे त असां हिन में अगरि वैक्सिंग करायूं था या शेविंग कयूं था या थ्रेड कयूं था त उनजे मथां असां एक्सफोलिएट करियूं या स्क्रबिंग वग़ैरह कयूं या न कयूं सो कुझु अहिड़ा टर्म्स एंड कंडीशन्स अची था वञनि जिते असांखे स्टॉप करिणो पवंदो आहे अगरि असां अचूं था रेज़र ते जॾहिं असां रेज़र घुमायूं था त असां ॾिसूं था असांजी डेड स्किन जेका आहे उहा ज़्यादातर निकिरे थी या असांजी जेका स्किन आहे उहा खुरदरी थी वञे हली उन खां अलावा असांजो मतिलबु हाफ हेयर निकिरी वञे थो ऐं हाफ हेयर असांजो रूट में अंदरि रहे थो इट मीन्स असांजो वार एटलीस्ट विद इन वीक मतिलबु 3 to 4 days में असांजो वापसि वार अची वञे थो शेविंग करण सां या असां उसरो वग़ैरह घुमायूं था लाइक दैट ही अगरि असां उनखे इंस्ट्रूमेंट यूज़ करियूं था ठीकु उन खां अलावा असां वरी अची वञूं था थ्रेड ते थ्रेड सां जॾहिं असांजो जड़ खां वार निकिरे थो त थ्रेड बि अनकम्पलीट असां लाइ चवंदासीं त असांजी जेका डेड लेयर आहे असांजी स्किन जी मथी जेका लेयर आहे उहा प्रॉपर नमूने सां ख़तमु न थींदी आहे मतिलबु उहा उन में एतिरी ख़ूबसूरती शाइनिंग न ईंदी आहे थ्रेडिंग करण सां देन असांजो नेक्स्ट प्रोसेस जेको अचे थो उहो अची थो वञे वैक्सिंग वैक्स हिकिड़ो अहिड़ो प्रोसेस आहे हाणे ॾिसो वैक्सिंग में डिफरेंट वेरिएशन्स डिफरेंट प्रोडक्ट्स डिफरेंट शयूं छो आयूं आहिनि ऑफकोर्स जेतिरो ब्रांड सुठो हूंदो ओतिरो ई उहो ब्रांड असांखे बेनिफिट्स ॾींदो राइट वैक्स जो कमु छा हूंदो आहे असांजे वार खे जड़ खां कढणु एंड देन असांजी जेका डेड लेयर आहे स्किन जी उनखे फाइन करणु ऐं उन सां असांजी जेका प्रॉपर फर्स्ट लेयरिंग हूंदी आहे उहा इलाही शाइनी ऐं ग्लोई थी वेंदो आहे देन उन ते नीड न हूंदो आहे त तव्हां उनखे एक्सफोलिएट करियो या तव्हां उनखे स्क्रबिंग कयो मोस्टली असां वटि सलोन्स ते इहो ई शइ थींदी आहे दोहराई वेंदी आहे त आफ्टर वैक्सिंग तव्हां काफ़ी अहिड़ियूं शयूं या घर में बि असां जूं लेडीज़ जेके आहिनि घर में वैक्सिंग कनि थियूं पोइ असां वटि वापसि ईंदियूं आहिनि त मूं फेस ते वैक्स कई मुंहिंजी बर्न थी वई या बांह ते वैक्स कई ॾिसो मुंहिंजो ओपन थी वियल आहिनि या डिफरेंट असांखे प्रॉब्लम स्किन जा डिज़ीज़ अची विया त अॼु आउं उन्हनि ते ॻाल्हाईंदसि त असां वैक्सिंग करायूं था या असां हेयर रिमूविंग करायूं था त उन्हनि जा बेनिफिट्स एंड डिसएडवांटेजिस कहिड़ा आहिनि ऐं असां अगरि उहे शयूं न कंदासीं त असांखे कहिड़ा फ़ाइदा मिलंदा ऐं अगरि कंदासीं त असांखे कहिड़ा नुक़सान मिलंदा ठीकु आहे हाणे अचूं था वैक्सिंग करण ते वैक्सिंग जॾहिं असां कयूं था त उन सां पहिरीं असांखे जेको आहे उहो प्रिकॉशन्स इहे वठणु घुरिजनि त तव्हां अगरि स्विमिंग करणु वञो पिया या तव्हां स्विमर आहियो या तव्हां एथलीट आहियो त प्लीज़ 2-3 ॾींहंनि ताईं उहा शइ स्टॉप करे छॾियो छो जो तव्हांजो पोर्स खुलियो आहे ठीकु आहे उन खां अलावा नंबर 2 अगरि असां वैक्सिंग करायूं था त वैक्सिंग खां पोइ असांखे अहिड़ा कपिड़ा वेयर न करणु घुरिजनि उन्हनि जॻहियुनि ते फॉर एग्ज़ाम्पल असां आर्म जी करायूं था लेग जी करायूं था या वॉट एवर फेस जी करायूं था त बी केयरफुल ऑफ इट त असां अहिड़ो को कपिड़ो या अहिड़ी का शइ न वेयर कयूं जेका हार्श हुजे ऐं उहा पोइ कॉज थी वञे असांजे प्रॉब्लम थी वञनि स्किन में राइट उन खां पोइ नंबर 3 जेको आहे उहो इहो प्रॉब्लम थी वेंदो आहे त असां जॾहिं वैक्सिंग करायूं था त आफ्टर वैक्सिंग असांखे ख़बर कोन पवंदी आहे असां डिफरेंट केमिकल्स खणी ऐं ॾाढो घर में ऐं मतिलबु उन्हनि लेडीज़ सां मुखातिब आहियां ॾिसो सलोन्स ते त असां वेयर ऑफ हूंदा आहियूं त असांखे कहिड़ियूं शयूं करणु घुरिजनि ऐं कहिड़ियूं शयूं न करणु घुरिजनि बट मोस्टली जेके घरनि में लेडीज़ इहे अगरि प्रोडक्ट्स यूज़ कनि थियूं त हिकिड़ो त उन्हनि जो रॉन्ग वे हूंदो आहे एप्लीकेशन जो
हमेशह वैक्सिंग जॾहिं बि कयो था त पहिरीं पंहिंजी स्किन खे प्रॉपर तरीक़े सां ड्राई करे छॾियो। अगरि हू वेट आहे या गीली आहे या स्वेट वग़ैरह लॻल आहे त काइंडली उनखे पहिरीं वाइप ऑफ करे छॾियो उन सही, एरिया सही। खे जिते तव्हां वैक्सिंग या थ्रेडिंग या वट एवर जेको Razor असांजा वग़ैरह apply कयो था, instruments जी, आहिनि, जी, जी। उहे यूज़ करियो था त पहिरीं ड्राई करण खां पोइ उन खां पोइ असां अगरि जॾहिं वैक्सिंग करियूं था हॉट वैक्सिंग ज़्यादा त अॼु हींअर हॉट वैक्सिंग जे बारे में अगरि ॻाल्हायां त हॉट वैक्सिंग जेका हूंदी आहे उहा इलाही बेनिफिशियल हूंदी आहे रादर दैन कोल्ड वैक्स ते। ॾिसो असांजी स्किन जेका आहे उहा पोर्स जी ठहियल आहे। देन जॾहिं असां स्ट्रेच कंदा आहियूं असांजी स्किन खे त जॾहिं असां कोल्ड वैक्स यूज़ कंदा आहियूं जेका शुगर मैट हूंदी आहे जॾहिं असां उहा यूज़ कंदा आहियूं त असांजो यूज़ेज छा हूंदो आहे असां उन्हनि खे पेपर सां कुझु वक़्त में तव्हांखे पेपर्स बि शो कराईंदसि त पेपर सां जॾहिं असां उनखे स्ट्रेच कंदा आहियूं त असांजी स्किन जेका आहे उहा रिएक्ट कंदी आहे ऐं असांजी स्किन जेका आहे उहा स्ट्रेच में मथे अची वेंदी आहे। जॾहिं तव्हांजो इहो प्रोसेस कंटिन्यू रहंदो ऐं मोस्टली घरनि में लेडीज़ जेके आहिनि उहो कोल्ड वैक्स ते इलाही कमु कंदियूं सही, आहिनि। सही। असांखे ख़बर हूंदी आहे त पहिरीं पंहिंजी स्किन खे प्रॉपर तरीक़े सां होल्ड कयो सही। एंड देन उनखे स्ट्रेच कयो त वुड बी बेटर। पर जॾहिं असां घर में पंहिंजो पाण खे जॾहिं वैक्सिंग कयूं था त थिंक अबाउट इट Obviously we have just two hands असां वटि ॿ हथ ई आहिनि त हिकिड़े हथ सां जेकॾहिं होल्ड कंदासीं त पोइ कीअं था करे अप्लाई सघूं, कंदासीं right? and then There जी। should be another one person. जी, जी। असां वटि ॿियो माण्हू ज़रूरी हुजे जेको असांखे प्रॉपर तरीक़े सां होल्ड करे ऐं असां हुनजो कमु कयूं किथे जो बि तव्हां वैक्स करियो था सही, सही, बॉडी सही। जे कंहिं बि हिसे जो। सो बी केयरफुल ऑफ इट कि अगरि तव्हां वैक्सिंग कयो था प्लेस शुड बी ड्राई। सही, सही। पाउडर हणी छॾियो अगरि तव्हां वटि पाउडर आहे उन खां पोइ तव्हां अगरि वैक्सिंग कयो था त कोल्ड वैक्स जे लाइ ज़रूरी हूंदो आहे त तव्हां पंहिंजी स्किन खे कोल्ड वैक्स खे हींअर जेको मोस्टली मूं रुझान ॾिठो आहे त कोल्ड वैक्स खे गरम करे एंड देन पोइ तव्हां अप्लाई करियो था। अच्छा। हैव यू हियर्ड? हाँ मूं बि ॿुधो आहे बट आई डोंट नो दैट इट्स राइट वे और रॉन्ग छाकाणि त ज़ारा जॾहिं ॾींहं थधा थी वेंदा आहिनि त उहा Right. वैक्स वधीक Yeah. जेको आहे हार्ड थी वेंदी आहे। आई थिंक उन ॾींहंनि में तव्हां इन प्रोसेस खे करे Yes. सघो था ऐं न? गर्मी वारनि ॾींहंनि में तव्हां हुनखे गरम न कयो। हा ऐं ॿी इहा शइ त हू शुगर जी ठहियल हूंदी आहे। सही। शुगर जेको अहिड़ो शइ आहे जेको ऑलरेडी हू तमामु सुठे नमूने सां उन लेयर खे खणंदो आहे सही, ऐं सही। प्रॉपर तरीक़े सां उहा जॻह ख़तमु कंदो वेंदो आहे। सही। मतिलबु हेयर खे आराम सां खणंदो वेंदो remove आहे करंदो त वेंदो उनखे गर्मी वारनि ॾींहंनि में बिल्कुलु गरम करण जी ज़रूरत न हूंदी हा, आहे। हा। हू जेतिरी थिक हूंदी ओतिरो तव्हांजो लेयर सुठो लॻंदो ओतिरो ई तव्हांजो वार उहो सुठे नमूने सां कढंदी। ऐं तव्हां छा कंदा आहियो त तव्हां उन ते स्ट्रिप्स यूज़ करियो था। कोशिशि कयो पंहिंजे फिंगर सां उनखे यूज़ कयो सही, सही। जेका कोल्ड वैक्स हूंदी आहे उहा बिल्कुलु सुठे नमूने सां थी वेंदी आहे। फॉर Apply थी वञे easily, सही। हिननि जो ठीक, जेको टेक्सचर हूंदो आहे ठीक। उहो सुठो सो क्रीमी हूंदो आहे ऐं उहो इलाही सारो यूज़ करण खां पोइ ही हूंदो आहे। सही। ऐं हथ में खणा कोन थी त सॼा मुंहिंजा स्टिकी हैंड्स थी वेंदा जी। त ही Like a honey जी या- लाइक छो जो हनी में ई ठहियल हूंदी हा, आहे इहो हा। असांजी पंहिंजी होममेड हूंदी आहे त असां सही। हिन में उहे इंग्रीडियंट्स पियल हूंदा आहिनि। सो ही इलाही थिक जॾहिं हूंदी आहे त इनखे तमामु सुठे नमूने सां असां अप्लाई करे सघूं हिनखे गरम करण जी ज़रूरत कोन्हे पोइ मेल्ट थी वेंदी ऐं प्रॉपर तरीक़े सां तव्हांजो हेयर कोन निकिरंदो। ऐं हिननि जो हिकिड़ो प्रोसेस हूंदो आहे तव्हां हर जॻह ते हणी बसि वार नथा कढी सघो। तव्हां ॾिसो त तव्हांजे वार जो मूवमेंट या डायरेक्शन या मूवमेंट तव्हांजे वार जो कहिड़े साइड आहे तव्हां उन साइड ते तव्हां वैक्सिंग कयो ऐं प्रॉपर तरीक़े सां उहा वैक्स इनडायरेक्ट वे में तव्हां उनखे स्ट्रेच करे कढो। ॿी शइ स्ट्रेचिंग लाइ वरी मूं तव्हांखे चयो त होल्ड करणु ज़रूरी हूंदी आहे। इन सां गॾोगॾु अगरि असां हॉट वैक्स ते अचूं था त हॉट वैक्स जेको आहे उहो तमामु ज़बरदस्त ऐं तमामु ईज़ी वे हूंदो आहे तव्हांजो फिंगर वैक्स हिनखे असां चवंदा आहियूं ऐं फिंगर सां तमामु ईज़ी सां असां वैक्स करे ऐं ख़तमु करे सघूं था। ठीकु आहे ज़ारा ज़बरदस्त ज़ारा असां वटि लाइव कॉलर आहिनि सो उन्हनि खे बि शामिल कंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। तव्हांखे आऊं वेलकम चवां थी सुबुह में रात प्रोग्राम में तव्हां शामिल थी चुका आहियो छा चवणु चाहींदव? इहो पुछणु चाहींदासीं त असांजो स्किन आहे त रेसिस वग़ैरह थी था वञनि त उन लाइ छा करणु खपे? ठीकु आहे पर तव्हां पहिरीं पंहिंजो नालो बि ॿुधाईंदा असांखे। जी जी। छा नालो आहे तव्हांजो किथां खां ॻाल्हायो पिया? बख्तावर मीना खेतपुर खां। ठीकु आहे बख्तावर ठीकु आहे ओके जी असां पहिरीं ब्रेक जी तरफ़ वधूं था पोइ वरी कंटिन्यू कयूं था ज़ारा सां ऐं मुहैमिन सां। सो नड़ो ब्रेक आहे व्यूअर्स काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो अवांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में राण।
ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चवां थी अवां पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में हिन प्रोग्राम सां सहकार मौजूदु आहे कैडबरी डिलाइट जो दिलि खटियो डिलाइट सां प्रोग्राम में ज़ारा शेख मौजूदु आहिनि ऐं अब्दुल मोहमिन समो असांजे प्रोग्राम में मौजूदु आहे नंढो फ्रीलांसर आहे ऐं तव्हां खां असां पुछंदासीं त 9th ग्रेड में पढ़ो पिया पोइ कीअं शौक़ु पैदा थियो त फ्रीलांसिंग बि करणी आहे गॾोगॾु? अच्छा, त अगरि ॾिठो वञे त मां 2018 खां एज़ अ यूट्यूबर कमु कंदो सही। आहियां। उन टाइम जॾहिं मां अलॻि अलॻि चैनल्स ते कमु कंदो हुउमि, कॾहिं कुझु ॻाल्हियुनि ते वीडियो ठाहींदो हुउमि, कॾहिं कुझु ते उन टाइम ख़बर न हुई त कहिड़ी फील्ड ते ॻाल्हाइणो आहे, कहिड़ी नीच ते ॻाल्हाइणो आहे, छा ॻाल्हाइणो आहे। त ईअं ई कंदे कंदे मां अलॻि अलॻि चैनल्स ठाहिया, अलॻि अलॻि शयूं ठाहियूं। पर हिकु ॾींहुं मुंहिंजे फादर जो दोस्त आहे, उहो आयो, मां ॿुधाईंदो रहंदुमि त DG स्किल्स हिकु वेबसाइट आहे जिते हर स्किल सेखारीनि था, चाहे तव्हां मार्केटिंग सिखो, चाहे डिज़ाइनिंग सिखो, तव्हां वेबसाइट्स ठाहिणु सिखो। त हिते फ्रीलांसिंग बि अगरि तव्हांखे सफ़ा ख़बर ई न आहे फ्रीलांसिंग छा हूंदी आहे त हुन वेबसाइट ते वञी तव्हां सिखी सघो था। हुन ते मां वियुसि ऐं ॾिठुमि त हिकु SEO जो कोर्स आहे। SEO छा आहे ॿुधाईंदो हलां त जॾहिं बि असां का यूट्यूब ते यूट्यूब ॾिसंदा आहियूं या फिर का ॿी वेबसाइट ॾिसंदा आहियूं त उहे SEO जे ज़रिए सर्च इंजिन ऑप्टिमाइज़ेशन जे ज़रिए पंहिंजी वीडियो माण्हुनि ताईं आणींदा आहिनि। उहो कीवर्ड्स यूज़ कंदा आहिनि, नंढड़ा नंढड़ा वर्ड्स यूज़ कंदा आहिनि पंहिंजी वीडियो सां रिलेटेड, पंहिंजी वेबसाइट सां रिलेटेड, पंहिंजे कॉन्टेंट सां रिलेटेड, जीअं माण्हुनि ताईं हुननि जो कॉन्टेंट पहुचे, हुननि जो कमु पहुचे। त ईअं ई मां SEO जो कोर्स शुरू कयो, साल ताईं हुन ते सिखियमि। उनखां पोइ जॾहिं उहो कोर्स ख़तमु थियो त मूंखे ख़बर पई त हुन कोर्स जे अंदरि हिकु कोड इस्तेमालु कयो वियो। उहो कोड छा हुयो, हू वेबसाइट जो हिकु जेको पोयां वारो हिसो हूंदो आहे, कोड बैकएंड हुनखे चयो वेंदो आहे, त हुनजे पोयां हिकु पूरी प्रोग्रामिंग कई वेंदी आहे, पूरो प्रोग्राम लिखियो वेंदो आहे। त उन ते मुंहिंजी नज़र पई ऐं उन ते मां थोरी ईअं सिखिया हासिलु करण लाइ थोरी एक्टिविटीज़ कयूं, जीअं ख़बर पए थी हूंदो छा, इहो कोड आहे छा असल में। उन कोड ते अॻियां सिखणु हासिलु करण लाइ मां HTML सिखी, जीअं हुनजो पूरो स्ट्रक्चर सम्झ में अचे, ऐं उनखां पोइ हुनखे डिज़ाइन सम्झण लाइ मां CSS सिखी, जीअं हुनजी डिज़ाइनिंग करे सघूं। त ईअं ई DG स्किल्स खां सफ़र शुरू थियो। मां HTML सिखी स्ट्रक्चर सम्झण लाइ, डिज़ाइनिंग करण लाइ। उनखां पोइ प्रोग्रामिंग जी तरफ़ आयुमि। मूंखे मैथ नंढे हूंदे खां वणंदी आहे, त प्रॉब्लम सॉल्व करण लाइ कोडिंग मां सिखी। त उनखां पोइ पाइथन सिखियमि ऐं उन ते वधीक कमु कयां थो। सही सही, ज़बरदस्त। अच्छा, स्कूल में हिकिड़ो त तव्हांजो टाइम कंज़्यूम थिए थो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, स्टडी आहे, ऐं उनखां पोइ विद द लैपटॉप केतिरो टाइम गुज़ारियो था? लैपटॉप ते तक़रीबन ॾींहं जा 3 या 4 कलाक कंदो आहियां। उनमें डिवाइड करण जी कोशिशि कंदो आहियां त अलॻि अलॻि शयुनि ते अलॻि अलॻि कमु थिए, छो अलॻि सभई शयूं टाइम कंज़्यूम कंदियूं आहिनि, बट कोशिशि कजे त टाइम स्केड्यूल कजे। ऐं टाइम स्केड्यूल करण हिकु अलॻि हिकु वधीक इम्पोर्टेंट शइ आहे। हिकु बुक मां पढ़ियो, एटॉमिक हैबिट्स, हुनमें लिखियलु हो त अगरि रोज़ तव्हां 1% बि इम्प्रूवमेंट आणियो था त 365 ॾींहं 365 डेज़ में तव्हां 365% अपग्रेडेड वर्जन तव्हां पंहिंजो थींदो ऐं पोएं साल खां कंपेयर कंदो त तव्हां हिकु नया ई माण्हू थींदो। वाओ वाओ, ज़बरदस्त। अब्दुल मोहमिन समो, केॾी तव्हां सुठी ॻाल्हि कई आहे, केॾी तव्हां ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे। ऐं तव्हांखे ख़बर आहे जेके बि हिन वक़्तु अव्हांजी एज जा ॿार ॿुधंदा हूंदा उन्हनि जे लाइ इहा त इंस्पायरेशन हूंदी। सो अव्हां सां वधीक बि ॻाल्हि ॿोल कंदासीं अव्हांजे कम जे हवाले सां, अव्हांजी स्टडी जे हवाले सां। ऐं अब्दुल मोहमिन जो इंट्रस्ट IT जी फील्ड जे तरफ़, रुझान IT जी फील्ड जे तरफ़ ॾाढो सुठो आहे। ज़ारा, अव्हां खां पुछंदसि त बख़्तावर जी असां वटि कॉल आई, सो स्किन जे हवाले सां मां सम्झां पई त कुझु पुछणु चाहे पई, और वैक्सिंग जे हवाले सां। सो जेके बि प्रॉब्लम्स आहिनि असां कोशिशि कंदासीं, हा, उन्हनि सभिनीनि फुली डिस्कस कंदासीं त वैक्सिंग छा हूंदी आहे, असांखे कहिड़ा कहिड़ा प्रिकॉशन्स वठणु घुरिजनि। अच्छा, असां जॾहिं कोल्ड वैक्स ते हुआसीं त सॉरी हॉट वैक्स ते हुआसीं। हॉट वैक्स त हूअं ई गरम हिकिड़ो प्रोसेस हूंदो आहे, गरम करे उन खां पोइ यूज़ कनि। अच्छा, उन जे लाइ बि असांखे उन जी थिकनेस ऐं उन जी मतिलबु फील करण जे लाइ त असांखे कहिड़े तरीक़े सां वैक्स यूज़ करणी आहे, उनखे कहिड़े तरीक़े सां असांखे गरम करिणो आहे, केतिरो असांखे उनखे हीट ॾियणी आहे, केतिरो मयार रखिणो आहे। हीअं न आहे त हू बिल्कुलु पाणी वांगुरु खणी तव्हां हणो था उहो त तव्हांजी पूरी स्किन साड़े छॾींदी। सो ईअं ई असां वटि बर्न बि लेडीज़ इलाही सारियूं पहुचंदियूं आहिनि त भई बाक़ाइदा उन्हनि जा अपर एरिया सड़िया पिया हूंदा आहिनि, चिन एरिया सड़िया पिया हूंदा आहिनि, साइड बर्न सड़िया पिया हूंदा आहिनि, या तक़रीबन ॿाहूं टंगूं साड़े ईंदा आहिनि। त प्लीज़ बी केयरफुल ऑफ इट। तव्हां अगरि इहा शइ सिखियल न आहियो त
त इन जो क्लासिस वठी वठो, सही। तव्हां कुझु ई टाइम में तव्हां उन शइ खां बिल्कुलु अवेयर ऑफ थी वेंदा एंड देन पोइ तव्हां उनखे कंटिन्यू कंदा। सही, राइट। ऐं उन खां अलावा मूंखे तव्हांखे ही स्ट्रिप्स ॾेखारणियूं। जी हाँ। ॾिसो तव्हां इन्हनि खे अगरि क्लोज़ करे ॾिसंदा त हिन में नंढा 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 सुराख आहिनि। ठीकु, असां वटि तव्हांखे ख़बर आहे त क्वालिटीज़ त इलाही टाइप जो अचनि थियूं, पर कुझु क्वालिटीज़ अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके असांजे यूज़ करण जहिड़ी प्रोडक्ट हूंदी आहे जेका न हूंदी आहे। त जिन लेडीज़ खे अवेयरनेस न आहे त असांखे कहिड़े क़िस्म जा ही स्ट्रिप्स वठणु घुरिजनि या यूज़ ही रोल हूंदा आहिनि, पोइ असांखे उन्हनि मां तरीक़े सां असांखे ख़बर हूंदी आहे त असांखे पैच केतिरो हणणो आहे ऐं उन हिसाब सां असां पैचिस खणंदा आहियूं ऐं असां उन्हनि खे प्रॉपर तरीक़े सां कट ऑफ करे पोइ हीअं असां पंहिंजा स्ट्रिप्स ठाहे एंड देन पोइ असां उन्हनि खे यूज़ कंदा आहियूं। ठीकु आहे। उन खां अलावा ही स्ट्रिप्स जेके जस्ट कोल्ड वैक्स, मतिलबु जेका हनी जी या शुगर वैक्स हूंदी आहे उन सां ई असां हिनखे यूज़ करे सघूं था। अदरवाइज़ अगरि तव्हांजो कॉन्सेप्ट आहे त तव्हां हॉट वैक्स सां हिनखे यूज़ कंदा त बिल्कुलु कोन थींदी। ही हॉट वैक्स ते ही बिल्कुलु स्टिक थी वेंदी हली ऐं तव्हांजो हेयर बिल्कुलु रिमूव कोन थींदो, उते ई ख़तम थी वेंदी। राइट। त हिन जो यूज़ेज जस्ट तव्हां कोल्ड वैक्स सां ई करे सघो था जेका शुगर वैक्स हूंदी आहे। ओके। देन असां जॾहिं हॉट वैक्स ते अचूं था त कोशिशि कयो, मूं पहिरीं बि चयो त के बि हार्श केमिकल्स लोशन्स अप्लाई न कयो उन जॻह ते जिते तव्हांजी वैक्सिन थियल आहे, छो जो तव्हांजो पोर्स ओपन थिया आहिनि। राइट। उन खां अलावा तव्हांखे प्रिकॉशन्स जे लाइ इहो चवंदसि त तव्हां वटि अगरि घर में ऑइल्स आहिनि, बेबी ऑयल मौजूदु आहे, ऑलिव ऑयल आहे, कोकोनट ऑयल आहे, त उहो ऑयल तव्हां उन जॻह ते तव्हां अप्लाई करे छॾियो जिते तव्हांजी वैक्सिंग थी आहे। राइट। अच्छा, कुझु माण्हुनि जो कॉन्सेप्ट ऐं क्लियर कंदी हलां त जॾहिं वैक्सिंग कराईंदा आहिनि त हू जल्दी वञी घर में आइसिंग खणी डायरेक्ट हणणु शुरू कंदा आहिनि। तव्हांखे ख़बर आहे तव्हां पंहिंजी स्किन खे केतिरो डैमेज करियो पिया। जॾहिं वैक्स थी आहे तव्हांजी स्किन ऑलरेडी बिल्कुलु शाइनी, सही, पोर्स खुली चुका आहिनि, पोर्स खुली विया आहिनि, स्किन बिल्कुलु ब्राइट थी वई आहे। ठीकु आहे। हाणे उनजे मथां जेका डेड लेयर उहा बि ख़तम थी वई आहे, त तव्हां आइसिंग करे उनखे वधीक बर्न करियो पिया। सही सही। छो जो आइस जो इफेक्ट जेको हूंदो आहे उहो हार्ड हूंदो आहे। सही। अगरि असां सम्झूं त उहो कोल्ड आहे त उहो कोल्ड न आहे, उहो मतिलबु उहो असांजे लाइ इलाही हार्ड आहे। जेॾी महिल असां वैक्सिंग कराइणो था त प्लीज़ कॾहिं बि घरनि में इहा शइ न कयो त तव्हां डायरेक्ट आइसिंग खणी हणो था। हा, कोल्ड वाटर सां तव्हां वॉश करे सघो था चहिरो या जंहिं जॻह ते तव्हांखे वैक्सिंग। अच्छा अज़ारा, मां इहो बि पुछणु चाहींदसि त पोइ भला इहो जेको आइस क्यूब आहे, चांहि मूंखां विसरी वई आहे अॼु, न त ड्यूरिंग द प्रोग्राम चांहि त गॾु थैंक यू ज़ारा, तव्हां चांहि जो कप खयो, मूंखे बि तव्हां यादि ॾियारे छॾी चांहि। ऐं मां इहो बि पुछणु चाहियो पिए त पोइ आइस जो क्यूब आहे उहो कीअं भला अप्लाई कजे, वैक्स खां पोइ त कोन थो करे सघिजे? ताहिरा ॾिसो, आइस जा क्यूब्स काफ़ी तव्हां ट्यूटोरियल बि ॾिठा हूंदा, माण्हू वॾा वॾा तव्हांखे सेलिब्रिटीज़ आइसिंग में फेस डिप कंदे बि ॾिठा वेंदा। मतिलबु ॾिसो इन्हनि जो प्रोसेस हूंदो आहे न। असां त जेका शइ असां वटि मोस्टली माण्हुनि में इहा शइ रुझान आहे त भई जेको असां ॾिठो ऐं असांखे ज़रूरु करिणो आहे। असां इन शइ ते पहिरीं बि डिस्कस करे चुका आहियूं ऐं इहो असां ह्यूमन जी या असांजी साइको आहे त असांखे जेको ॾिसणो आहे उहो करिणो आहे, भले पोइ उन में असांखे नुक़सानु आहे या फ़ाइदो आहे। सो असांजो अगरि फ़ाइदो आहे त कीप ऑन कंटिन्यू। ऐं ॿी ॻाल्हि त स्किन टेक्सचर बि त चेंज आहे न, त उन हिसाब सां वेदर मैटर करे थो। वेदर मैटर करे थो ऑब्वियसली। असां ॾिसूं था जेके मोस्टली जैपनीज़ जूं चाइनीज़ जूं जेके वीडियोज़ वायरल थींदियूं आहिनि त नंढियूं बिल्कुलु स्कूल जूं ॿारड़ियूं, कॉलेज जूं ॿारड़ियूं उहे शयूं अप्लाई कंदियूं आहिनि ऐं स्किन डैमेज थी वञे। हिकिड़ो त वेदर, ॿियो त वरी स्किन तव्हांजी सेंसिटिव आहे। जी बिल्कुलु। जिन जिन एरियाज़ में थधा मतिलबु कोल्ड वेदर हूंदो आहे या जिन जिन एरियाज़ खे इलाही असां लाइट वेदर चवरायो वेंदो आहे, उते जेको आहे असां इहे शयूं अगरि गरम साइड वारियूं करियूं था त बेटर आहिनि। पर असां वटि ऑलरेडी गर्मी तमामु घणी हूंदी आहे, सियारो को अचे थो मस्त मस्त, मुंहिंजे ख़्याल में महीने ॾेढ लाइ ईंदो आहे असां वटि, ऐं असां उन खे तमामु सुठे नमूने सां इंजॉय बि कंदा आहियूं। सो कोशिशि कंदा कयो वैक्सिंग जे लाइ पहिरीं शइ त
एरिया कोल्ड हुजे मतिलबु एसी रूम जेको हुजे उते असांखे वैक्सिंग जो प्रोसेस करणु सही, घुरिजे सही। ठीकु आहे छो जो असांजो पोर्स ओपन थियनि सही। असां बार बार जेको बार बार असां इंडिकेट कयूं पिया त पोर्स ओपन थिए थो सही, सही। इट मीन्स सॼी जेके बीमारियूं आहिनि जेके बि शयूं आहिनि असांजूं पोर्स जे थ्रू ई असांजी स्किन में yes, कन्वर्ट थियनि जी। थियूं ॿी इहा शइ त रीयूज़ ही हिन शइ ते मां थोरो ॻाल्हाईंदसि त रीयूज़ जेका वैक्सिंग थींदी आहे घर में त तव्हां वेठा आहियो तव्हां पंहिंजी ई वैक्स वापसि खां ॻारे उनखे तव्हां यूज़ कयो पंहिंजी स्किन्स जे मथां सही, सही। क्लियर बट सलोन्स ते बि काफ़ी अहिड़ा सलोन्स आहिनि जिते रीयूज़िंग जो सिस्टम आहे मतिलबु तव्हांजी वैक्स ॿिए कस्टमर ते वरी हुनजी वैक्स टे कस्टमर ते सही। ॾिसो ही कस्टमर टू कस्टमर जॾहिं वैक्सिंग लॻे थी त तव्हां अंदाज़ो कयो त असां वटि कैंसर पेशेंट्स बि ईंदा आहिनि सही। असां वटि डिफरेंट डिज़ीज़ जेके स्किन सां हूंदियूं आहिनि Related, ड्राइनेस जी, आहे हा। या हेपाटाइटिस Allergic mostly, एलर्जी त तॾहिं थींदी जॾहिं तव्हांखे उहा डिज़ीज़ लॻंदी ऐं ॾिसो एलर्जी बि डिफरेंट टाइप्स जूं हूंदियूं आहिनि न असांखे ईअं कोन्हे त असांखे भई थधि खां एलर्जी आहे असां कुझु माण्हू त चवंदा आहिनि अन्न खाईंदो आहियां त मूंखे एलर्जी आहे ऐं अन्न नथो खाई सघां काफ़ी मूं वटि क्लाइंट मूं वटि हिकिड़ी ॿ क्लाइंट मुंहिंजो अहिड़ा ई बि आहिनि जेके अटो न खाईंदा आहिनि त भई पोइ तव्हां छा वठंदा आहियो त यार बसि असां गुज़ारो कंदा आहियूं चांवर ते अच्छा ज़ारा घणो स्टमक प्रॉब्लम जॾहिं हूंदो आहे न त उनमें अन्न जे लाइ कुझु टाइम जे लाइ Stop कयो डॉक्टर्स वेंदो हा डॉक्टर्स जे तरफ़ खां मना हूंदी आहे त पोइ इन शइ खे करण सां कुझु टाइम खां पोइ वरी तव्हां अगेन खाई सघो था इहो बि हूंदो आहे प्रॉब्लम ऐं जेका एलर्जी जी मूं ॻाल्हि कई लाइक अगरि कोई एलर्जिक आहे उहा ई सेम वैक्स अगरि तव्हां के ॿिए ते लॻाए पियो थी सघे थो त उनखे बि थी वञे ताहिरा उहा ई ॻाल्हि कयां पई त असांजूं जेके डिज़ीज़ आहिनि उहे कन्वर्ट थियनि थियूं इन्हनि वैक्सिस जे जी, ज़रिए जी, हा। त बी केयरफुल ऑफ इट ॾिसो जी तव्हां फेस वैक्स कराइण आयो आहियो ऐं तव्हांखे शो करायां थी ऐं ही ज़ारास जी पंहिंजी ही असांजी ज़ारास जी वैक्सिंग आहे ठीकु ही आउं तव्हांखे हॉट वैक्स आहे ज़ारा जी हॉट वैक्स आहे ही आउं तव्हांखे इन Okay. लाइ ॾेखारियां थी त ॾिसो हिननि जो टेक्सचर ॾिसो ऐं हिननि जो कलर ॾिसो जॾहिं बि तव्हां सलोन्स ते वञो था त काइंडली चेक कंदा कयो छा फ्रेश वैक्स तव्हां ते यूज़ कई वञे सही, पई सही। या न मुंहिंजा जेके बि क्लाइंट्स ईंदा आहिनि उन्हनि खे आउं चवंदी आहियां बाबा प्लीज़ चेक कंदा कयो मूं वटि आया आहियो कंहिं ॿिए जॻह ते विया आहियो एटलीस्ट तव्हांखे चेक करणु घुरिजे तव्हां पैसा ॾियो पिया पैसा ॾियो पैसा पिया, ॾेई बीमारियूं न वठो पैसा ॾेई फ्रेश थी वञो साफ़ सुथरा थी वञो सुठा थी वञो जेको तव्हां ख़ुशि बि थियो ॾिसो अलाह साईं बि चए थो त तव्हां हलाल खाओ हलाल ॾियो त हलाल मिलंदो जी, त हलाल इहो ई आहे त तव्हां पंहिंजा हलाल जा पैसा जॾहिं ॾियो था वञी किथे त काइंडली चेक कंदा कयो त छा तव्हांजे मथां असां वटि ही ॿिनि कलर्स में हूंदियूं आहिनि ऑरेंज में बि हूंदी आहे ऐं ऑलिव में बि हूंदी आहे सही, मतिलबु ऑरेंज फ्लेवर हूंदो आहे ऐं ऑलिव हूंदो आहे Olive हूंदो आहे, एंड हनी बि हूंदो आहे पर हनी काफ़ी स्किन्स खे रिएक्ट कंदो आहे जंहिंजे करे आउं हनी इलाही घटि मतिलबु अच्छा खाराईंदी ॿी आहियां ॻाल्हि ज़ारा मूंखे क्लिक थी आहे माइंड में त वैक्सिंग खां पोइ नाइट टाइम में जेके सीरम्स अप्लाई कया वञनि था उन्हनि सां बि इरिटेशन थिए थी इचिंग थिए थी सो कीअं तव्हां एक्सप्लेन कंदा त इनखे बि अवॉइड कयो फॉर फ्यू डेज़ ॾिसो ताहिरा वैक्सिंग करण खां पोइ एटलीस्ट 24 कलाकनि ताईं त तव्हां न किचन में वञो या तव्हां कंहिं हॉस्पिटल में ख़ुदा न ख़ास्ता तव्हांजे वञण जो आहे त कोशिशि करियो उहो ॾींहुं अवॉइड कयो सही सही नेक्स्ट डे ते भले वञो सेम डे ते न वञो छो जो मूं तव्हांखे छा चयो तव्हांजा स्किन पूरे तरीक़े सां खुली वई आहे भले तव्हां टोनिंग बि कंदा त हू तव्हांजा पोर्स बंदि न थींदा छो जो हुन मां वार निकितो आहे ठीकु आहे त असां अगरि वैक्सिंग जो हिकिड़ो पूरो प्रोग्राम खणी वेठा आहियूं त असां तव्हांखे फुली तरीक़े सां अवेयर ऑफ कयूं था त वैक्सिंग जे 24 कलाकनि ताईं तव्हां न कुझु हुन ते यूज़ कयो न ई का शइ अप्लाई कयो घर में को बि ऑइल पियो अथव ऑलिव ऑइल आहे बेबी ऑइल आहे या कोकोनट ऑइल आहे उन जो मसाज करे छॾो राइट उन खां अलावा तव्हां कुझु न हणो को केमिकल न हणो सीरम्स यूज़ करियो था नाइट क्रीम्स यूज़ करियो था त उहे सेम डे ते त बिल्कुलु स्किप करे छॾियो तव्हां नेक्स्ट डे खां भले यूज़ कयो बट सेम डे मतिलबु 24 आवर्स ताईं तव्हांखे वैक्सिंग वारो जेको एरिया आहे
उन ते कुझु न आहे करणो, कुझु न apply त- कोन करणो आहे, जी सही। तव्हांजी स्किन रिएक्ट कंदी। सही सही ऑयल्स खां हटी करे जी। कुझु बि सीरम्स या क्रीम्स तव्हां अप्लाई नथा करे सघो, अदरवाइज़ तव्हांजी स्किन सेंसिटिव स्किन बणिजी वेंदी ऐं पोइ वरी सेंसिटिव स्किन खे अगेन रिपेयर करणु थोरो मुश्किल ज़रूरु हूंदो आहे। ज़ारा उनखां अलावा मां थोरो अॼु पुछणु चाहियो पिए त ब्लीच जेका अप्लाई थिए थी फेस ते ऐं उहो ई मौसम जो इफेक्ट थिए थो, ऐं मोस्टली काफ़ी अहिड़ियूं छोकिरियूं हूंदियूं हिन वक़्तु जेके ॾिसी रहियूं हूंदियूं एंड इवन नॉट ओनली गर्ल्स बट येस बॉयज़ टू दे आर अप्लाइंग ब्लीच ऑन दियर फेस और हैंड्स। त इहा हाणे माना रिवाज जी आम ॻाल्हि बणिजी चुकी आहे त मौसम जो बि इफेक्ट हूंदो आहे स्किन ते, स्किन वधीक बर्न थिए थी त पोइ कीअं तव्हां सजेस्ट कंदव त छा राइट वे हूंदो आहे ब्लीचिंग जो? ताहिरा अॼु जेको आउं वैक्सिंग जे बारे में डिस्कस कयां पई त ब्लीचिंग ते बि अचण वारी हुयसि थोरी देरि में, छो जो असांजो अञा शइ खे अञा मूंखे कंटिन्यू करिणो आहे, काफ़ी शयूं ॿुधाइणियूं आहिनि, काफ़ी माण्हुनि खे हिननि शयुनि जे बारे में ख़बर कोन्हे त सुठी शइ आहे त असां वटि नॉलेज आहे त असां उन्हनि खे ॾियूं जेके घर वेठे अदियूं वेठियूं आहिनि, जेके पाण इहे शयूं करणु चाहिनि थियूं घर में या कंदियूं रहंदियूं आहिनि, पोइ उन्हनि खे थोरा मसइला मसाइल ईंदा आहिनि त मुंहिंजे ख़्याल में असां फुल तरीक़े सां इन शइ खे अगरि डिस्कस कयूं था त हू मतिलबु कॉन्शियस रहंदियूं ऐं पोइ वरी उन ते उहो शइ न कंदियूं। त ब्लीचिंग जॾहिं तव्हां ब्लीच करायो था, मतिलबु आउं एज़ ए प्रोफेशनल एज़ ए ब्यूटिशियन तव्हांखे फुली स्टॉप करणु चाहींदसि त तव्हां अगरि ब्लीचिंग कयो पिया, ऑफकोर्स तव्हां सही चयो त असां हाणे आदी थी विया आहियूं, ब्लीच खां सवाइ मज़ो नथो अचे, स्किन तव्हांखे डल डल लॻणु शुरू थींदी आहे, त अगरि तव्हां ब्लीच करायो था त वैक्सिंग न करायो। मतिलबु मुंहिंजा अगरि क्लाइंट्स हींअर इहो प्रोग्राम ॾिसंदा हूंदा ऐं बिल्कुलु ॾिसंदा आहिनि ऐं मूंखे अची ॿुधाईंदा बि आहिनि त तव्हांजो प्रोग्राम ॾिठोसीं, त हू मूंखे अगरि मुंहिंजो क्लाइंट्स खे ख़बर आहे त उन्हनि खे मना कंदी आहियां बाबा तव्हां ब्लीच अगरि यूज़ कराई आहे या फेशियल करायो आहे त असांजो वर्कर जेको आहे उहो तव्हांखे वैक्स कोन कंदो, तव्हां ॿिए ॾींहुं अची वञो या तव्हां 3 ॾींहं अची वञो, कम से कम हिकिड़ो ॾींहुं स्किन खे छॾे ॾियो। ब्यूटिशियन जी सिंसियरिटी बि ज़रूरी आहे पंहिंजे क्लाइंट सां ऐं मुंहिंजे ख्याल सां पोइ क्लाइंट्स तव्हांजा हमेशह ई हलंदा। ख़ैर ज़ारा ब्रेक जी तरफ़ असां वञंदासीं, व्यूअर्स हिन प्रोग्राम सां ख़ासि सहकार मौजूदु आहे कैडबरी डिलाइट जो। दिलि खटियो डिलाइट सां ॾाढो ब्रेक आहे, काॾे न वञिजो, अवां ॾिसंदा रहिजो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में राण। सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवंदी आहियां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह में राण में, ऐं प्रोग्राम हिन वक़्तु व्यूअर्स लाइव हले पियो, स्क्रीन ते अवां असांखे लाइव ॾिसी रहिया आहियो, गॾोगॾु नंबर बि हली रहियो आहे त तव्हां डायल करे सघो था, प्रोग्राम में शामिल थी सघो था। प्रोग्राम सां सहकार मौजूदु आहे कैडबरी डिलाइट जो, ॾाढो सुठो चॉकलेट हूंदो आहे कैडबरी डिलाइट, सो सुठे चॉकलेट सां ई असां प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधंदासीं। अब्दुल मोहमिन जेको ॾाढो फ्रीलांसर आहे, अब्दुल मोहमिन तव्हां फाउंडर आहियो एनडी कोड जा, डिज़ाइनर एनडी कोड, त उनखे थोरो एक्सप्लेन कयो डिज़ाइनर एनडी कोड छा आहे? जी, डिज़ाइनर एनडी कोड सभिनी खां पहिरियां त असां हिकु स्लोगन आहे, क्रिएट रैंक पब्लिश एंड रैंक कयो। सही। हुनमें असां छा कंदा आहियूं, मेनली 3 शयुनि ते फोकस कंदा आहियूं। हिकु त असां हुनजी डिज़ाइनिंग परफेक्ट कयो, उन्हनि जो जेको ऑनलाइन जेको पूरो मैनेजमेंट आहे उन्हनि खे असां सॉफ्टवेयर जे ज़रिए मैनेज करायूं, डिजिटलाइज़ कयो। सही। ॿियो असां इहो कंदा आहियूं जो उन्हनि जे ऑनलाइन अचणु चाहींदा आहिनि, ऑनलाइन हिकु पूरे वर्ल्ड वाइड इकोसिस्टम ठाहिणु चाहींदा आहिनि, त हुननि लाइ वेबसाइट जेका आहे उहा तमामु ज़रूरी आहे, त असां वेबसाइट बि हुननि लाइ ठाहींदा आहियूं। मां पर्सनली वेबसाइट्स ते कमु कंदो आहियां, 2-3 टीम आहिनि असांजी जेके आर्टिफिशियल इंटेलिजेंस ते बि कमु कंदा आहिनि। आर्टिफिशियल इंटेलिजेंस ते कहिड़ो कमु कंदा आहिनि, हू एडवांस वञी करे डेटा कलेक्ट कंदा आहिनि ऐं हुन ते हिकु मॉड्यूल्स खे तयारु कंदा आहिनि जेके हुननि खे ऑटोमेटिकली हेल्प करे सघे। जी हा। कुझु जेके टीम मेट्स आहिनि उहे डिज़ाइनिंग ते बि कमु कंदा आहिनि, डिज़ाइनिंग ते इहो मेक श्योर कंदा आहिनि त पूरी तरह सां हिकु क्रिएटिव लुक हुनजे वेबसाइट्स ते ॾिनो वञे ऐं हुनजे ऑडियंस खे हिकु क्रिएटिव लुक सां मुतवजा कयो वञे पाण वटि। ॿियो असां अॼुकल्ह डिमांड इलाही आहे ई कॉमर्स जे, ऑनलाइन माण्हू क्लॉथ्स सेल कंदा आहिनि, प्रोडक्ट्स सेल कंदा आहिनि, अलॻि अलॻि ई कॉमर्स सां लेवल जे हिसाब सां सामान सेल कंदा आहिनि, त हुननि लाइ असां चवंदा आहियूं त एमेज़ॉन वग़ैरह बि आहे, उहे सभु आहिनि, बट हुनजी पंहिंजी वेबसाइट बि हुजणु घुरिजे। उन लाइ असां हिकु शॉपिफाई वारो बि टीम रखी आहे, उहे हुननि लाइ पूरो हिकु स्टोर बिल्ड कंदा आहिनि जीअं उहो आराम सां
पेमेंट खड़ी अचनि ॿाहिरि मुल्क मां बि इंटीग्रेशन पूरी थींदी आहे त इहो पूरो असां इकोसिस्टम बिल्ड कयो आहे जीअं उहो सामान सेल कनि पूरी दुनिया सां कनेक्ट थियनि पंहिंजी सॉफ्टवेयर जे ज़रिए पंहिंजी वेबसाइट जे ज़रिए ऐं पोइ पंहिंजी इमेज बिल्ड कनि पंहिंजी ब्रांड बिल्ड कनि डिज़ाइनिंग जे ज़रिए। सही। अच्छा, उन खां अलावा तव्हां हींअर मुखातिब आहियो, तव्हांजी एज जा जेके बि स्टूडेंट्स आहिनि, तव्हांजा दोस्त आहिनि जेके हिन वक़्तु ॾिसनि पिया, उन्हनि खे कीअं चवणु चाहींदव त पढ़ाई सां गॾोगॾु तव्हां इन फील्ड जी तरफ़ बि थोरो चाह रखो? अच्छा, वैसे असां चऊं त तक़रीबन माण्हू चाह त रखंदा आहिनि पर एक्सपोजर न हूंदो आहे उन्हनि जो। हाणे अगरि असां ॾिसूं त इलाही माण्हू स्केचिस ठाहींदा आहिनि, उनखे ई स्केचिस अलॻि अलॻि कार्टून्स जा ठाहींदा आहिनि, अलॻि अलॻि ड्राइंग्स ठाहींदा आहिनि, पर उनखे ख़बर न हूंदी आहे, एक्सपोजर न हूंदो आहे, त उन मां कीअं वधनि। अगरि मां ॿुधाईंदो हलां त जेके माण्हू जेके ॿार स्केचिस ते कमु कनि था त उहे जेका डिज़ाइन आहे उहो डिजिटलाइज़ करे सघनि था, फोटोशॉप ते कमु करे सघनि था, इलस्ट्रेटर ते कमु करे सघनि था, उहा ई डिज़ाइन उन्हनि खे ठाहे सघनि था। अगरि थोरो अञा हिकु ॿ स्टेप अञा वधीक अॻियां वञनि त उहो ई जेको कैरेक्टर आहे जेको उन्हनि स्केच में ठाहियो, पेपर ते ठाहियो, उहो कन्वर्ट करे सघनि था 3D में। ऐं उन्हनि खे ख़बर न आहे अगरि 3D में उन्हनि जो कैरेक्टर अची वियो त कहिड़ी ख़बर त कुझु टाइम खां पोइ केरु उन खां उहो कैरेक्टर वठी छॾे, उहा डिज़ाइन वठी छॾे ऐं पंहिंजी गेम में या पंहिंजी वीडियोज़ में उहो इस्तेमालु करणु शुरू थी वञे। त अहिड़ी तरह सां माण्हू अलॻि अलॻि शयूं आहे ऐं तव्हां इन फील्ड में अॻियां बि वधी सघो था, आसानी एक्सपर्ट बि थी सघो था। जी, ज़बरदस्त। ऐं तव्हां जेके बि ॻाल्हियूं कयो पिया ॾाढियूं सुठियूं, ॾाढियूं प्यारियूं तव्हांजूं ॻाल्हियूं। वधीक बि तव्हां सां ॻाल्हाईंदासीं। ज़ारा बि प्रोग्राम में मौजूदु आहे, ज़ारा शेख। ऐं ज़ारा पाण वैक्सिंग जे हवाले सां ॻाल्हायूं। बख़्तावर जा 2 क्वेश्चन हुया त स्किन ते ख़ैरपुर मां बख़्तावर असां वटि कॉल ते शामिल थियूं ऐं उन्हनि चयो त स्किन ते जेके पिंपल्स थियनि था, मोहीड़ा थी वेंदा आहिनि, सोल्यूशन आहे घर में वेही करे सिंपली तव्हां कीअं रिमूव करे सघो था उनखे, ऐं ॿियो हेयर फॉल जो प्रॉब्लम? हा, असांजे मुंहिंजे ख़्याल में लास्ट असांजो प्रोग्राम जेको हेयर जे बारे में हो ऐं असां हेयर ते त काफ़ी कुझु डिस्कस कंदा रहिया आहियूं। ऐं हेयर फॉल जेको आहे उहो इलाही सारे कॉज़न जे करे थींदो आहे। हिकिड़ो त या त तव्हां शैम्पू जेको यूज़ कयो पिया उन्हनि जो उहो तव्हांखे सूट न पियो करे, ऐं तव्हांजो वार केतिरो ड्राई आहे केतिरो डैमेज आहे उन जे हिसाब सां तव्हांजो वार ड्राई डैमेज जे करे तव्हांजो हेयर फॉल थींदो आहे, राइट। उन खां अलावा तव्हां निंड केतिरी कंप्लीट कयो था, तव्हां पाणी केतिरो पियो था, उन्हनि जो बि अमल दख़ल हूंदो आहे तव्हांजे हेयर फॉल में। ऐं सोचण जे बि ज़्यादा अमल सां बि तव्हांजो हेयर फॉल रहे थो। बाक़ी केमिकल्स कुझु अहिड़ा हूंदा आहिनि जेके तव्हां हेयर खे ॾियो पिया त उन सां बि तव्हांजो वार डैमेज थिए थो ऐं पोइ किरे थो। त उन्हनि जा प्रिकॉशन्स इहे आहिनि त तव्हां हिकिड़ो त केयर में असां काफ़ी शयूं पहिरीं बि डिस्कस करे चुका आहियूं त तव्हांजी ऑइलिंग कीअं हुजणु घुरिजे। अॼु बख़्तावर जे लाइ असां वरी थोरो रिपीट करे वठूं था त तव्हांजी ऑइलिंग स्किप न करणु घुरिजे। 1 आवर एटलीस्ट ऑइल तव्हांजो मथे में हुजणु घुरिजे। तव्हां कहिड़ो बि ऑइल यूज़ करो पिया नो प्रॉब्लम। उन खां अलावा तव्हांजो अगरि सिवियर हेयर फॉल आहे त काइंडली तव्हां ज़रूरु चेक करायो, छो जो ॾिसो हेयर फॉल हुजणु ऐं हेयर फॉल थियण में काफ़ी फ़र्क़ु अची थो वञे। फॉर एग्ज़ाम्पल असांजो मूं तव्हांखे पहिरीं बि ॿुधायो त असांजा अगरि 50 खां 100 वार किरनि पिया त उहो नेचुरल आहे। बट अगरि तव्हांजा वार एक्सेस में किरनि पिया, मतिलबु तव्हांजा ॾिसो पिया त डेली असांजा काफ़ी वार किरनि पिया त उहो एक्सेस में हली थो वञे, त पोइ उन जे लाइ यू हैव टू कॉन्टेक्ट विथ एनी ब्यूटिशियन, छो जो जेसि ताईं असां चेक न कंदासीं। ॾिसो हेयर फॉल जेको थिए पियो उन में किथे किथे पैचिस अची विया आहिनि, रिंग्स ठही विया आहिनि, कहिड़े कहिड़े टाइप जो तव्हांजो हेयर फॉल आहे, छा तव्हांजी ड्राइनेस आहे वारनि में, तव्हांजी स्कल्प ऑयली ड्राइड आहे, मतिलबु देयर इज़ लॉट ऑफ कंडीशंस जेके असां जेसिताईं चेक न कंदासीं तेसि ताईं असां उन जो मसइले जो हल नथा ॿुधाए सघूं, राइट। या तव्हां कंहिं डॉक्टर सां बि कंसर्न करे सघो था। थी सघे थो इलाही हेयर फॉल आहे त पोइ उहो तव्हांजो वरी बि ज़ारास जो ऑइल असांजो शैम्पू मूं तव्हांखे ॿुधायो त तमामु बेस्ट आहे। अगरि असां हुनखे कंटिन्यू करियूं था 6-8 महीना त तव्हांजो हेयर फॉल 0% ते वञी बीहे थो, राइट। उन खां अलावा पिंपल्स जी तव्हां ॻाल्हि कई त पिंपल्स ते बि असां डिस्कस कंदा रहिया आहियूं ऐं हमेशह कंदी बि रहंदसि, छो जो पिंपल्स बि हिकिड़े टाइप जा न हूंदा आहिनि। उहे ई असांजी कॉन्स्टिपेशन्स आहे, उन जा पिंपल्स अलॻि तरीक़े सां तव्हांखे नमूदार थियनि था चेहरे ते।
तव्हांजी एज आहे 18 आहियो या 16 आहियो 15 आहियो तव्हांखे पिंपल्स अचनि था उन्हनि जा कॉज़िस ॿिया हूंदा आहिनि तव्हां खे सन एक्सप्लोजर आहे ॿाहिरि निकिरो पिया तव्हांजा पिंपल्स निकिरनि था उहो हिकिड़ो अलॻि कॉज़ या तव्हां कुझु क्रीम्स वग़ैरह अप्लाई कयूं आहिनि दैट इज़ एन डिफरेंट डिफरेंट तव्हां केमिकल्स यूज़ करियो पिया चेहरे ते छो जो ॾिसो था न त असां हिकिड़े माण्हू खां भई मूं वटि हिकिड़ी वर्कर आहे हाणे कस्टमर को अची वेठो आहे को बि कमु कराए थो त तव्हांखे ख़बर आहे उहो हुन खां क्वेश्चन कंदी आहे हीअ शइ जेका तव्हां आहे त तव्हां कुझु यूज़ कयो त उहो ओॾी महिल कस्टमर त ॿुधाईंदो बाबा हा हीअ टैबलेट यूज़ कया एट दैट मोमेंट उहा जेको मुंहिंजी वर्कर आहे उहो काफ़ी टाइम हुन ईअं कयो पोइ मूं हुनखे वेही सम्झायो बाबा इहे शयूं ग़लति हूंदियूं आहिनि हू डॉक्टर वटि वई आहे हुनखे डॉक्टर हुन जे हिसाब सां हुन जे बॉडी जे हिसाब सां हुन जे पंहिंजे हिसाब सां डॉक्टर हुनखे जेका टैबलेट ॾिनी आहे उहा तव्हांखे कीअं सूट कंदी इहा त तव्हांखे उल्टो उनजो असरु थींदो त काइंडली जेका बि टैबलेट केरु तव्हांखे ॿुधाए थो त मुंहिंजो हस्बैंड त उहो डेंटल में आहे त मूंखे हमेशह मना कंदो आहे त हमेशह दवाउनि खां अवॉइड कंदा कयो राइट सही त दवाऊं जेके आहिनि उहे तव्हांखे सिहतयाब कोन थियूं कनि दवाऊं तव्हांखे बीमार कनि थियूं ॾिसो दवाउनि जो बि को टाइम पीरियड हूंदो आहे न तव्हां हर टाइम ते दवा नथा वठी सघो सो दवा तव्हांखे असांजा माण्हू न पेनाडोल खे ॾाढो इज़ीली उन्हनि एक्सेप्ट करे छॾियो आहे उहा त असांजे घर जो हिकिड़ो टॉफी बणिजी वई आहे टॉफी आहे पई आहे घर में उहा मतिलबु असां वटि छोकिरियूं निंड बि नथी अचे पेनाडोल खाई छॾियो मथे में सूर पेनाडोल आहे पेनाडोल खायो जी त मूंखे पंहिंजे ऑफिस में एतिरियूं सारी गोरियूं रखणियूं पवंदियूं आहिनि अॼु कंहिंखे पेट में सूरु हूंदो अॼु कंहिंखे मथे में सूरु हूंदो त पर मुंहिंजे ख़्याल में इहे शयूं ग़लति आहिनि असां बि डॉक्टरनि खां जेसिताईं मालूम नथा कयूं ॾिसो हिकिड़ो स्पेशलिस्ट आहे जंहिं शइ जो जे ही नंढड़ो आहे ही स्पेशलिस्ट आहे पंहिंजे कम जो त आउं हिन जे बारे में पंहिंजा वई राया ॾियां त ऑफकोर्स आउं हुन शइ ते पहुची कोन सघंदसि छो जो मुंहिंजो उहो कमु न आहे या हिननि जो ई कमु कोन्हे त वैक्सीन जे बारे में डिस्कस करे सघनि हिननि जे लाइ हिकिड़ो नओं कमु हिननि जो कमु असांजे लाइ नओं कमु जीअं तव्हांजो कमु आहे तव्हां डिस्कस कयो था या तव्हां असांजे मैटर्स खे प्रॉपर तरीक़े सां असां खां क्वेश्चनिंग कयो था तव्हांजो हिकिड़ो पंहिंजो पोज़ीशन आहे असांजी पंहिंजी जॻह मतिलबु हर माण्हू खे अलाह साईं पंहिंजो पंहिंजो प्लेस ॾिनो आहे असां उतां खां जॾहिं वही उन शइ ते ॻाल्हाईंदासीं त उहो वधीक सही हूंदो पिंपल्स लाइ हिकिड़ो टोटको नंढड़ो सो ॾेई छॾियां थी तव्हांखे बट मूंखे ख़बर कोन्हे राणा त तव्हांखे कहिड़ी क़िस्म जा पिंपल्स आहिनि असांखे जॾहिं तव्हां स्क्रीन ते नंबर अचे पियो तव्हां हुन ते कॉन्टेक्ट करे असां खां असांजो नंबर वठी सघो था तव्हां असां वटि भले विज़िट न कयो पिक्स मोकिले छॾींदा आहियो असां तॾहिं बि तव्हांखे पंहिंजा जेके ॾेई छॾींदा आहियूं तव्हां वटि घर में जेका दालचीनी जो पाउडर आहे उहो उनखे ग्राइंड करे पाउडर करे रखी छॾियो ऐं तव्हां रोज़ वाटर में या उनखे पाणी में असां पहिरीं बि ॿुधाए चुका आहियूं दालचीनी जेका हूंदी आहे उनखे पाउडर फॉर्म में करे बिल्कुलु उहो तमामु बेनिफिशियल हूंदो आहे तव्हांजी एकनी जे लाइ उहे तव्हांजा स्कार्स फलाए छॾींदो आहे एकनी स्कार्स जेके थींदा आहिनि ऐं तव्हांजी एकनी बि हू अच्छा उन पाउडर खे सिंपली पाणीअ में हा बिल्कुलु स्लाइड जीअं लिक्विड टाइप मिलाए ऐं तव्हां उन्हनि जॻहनि ते अप्लाई करे छॾियो सही दैट्स इट ज़बरदस्त ज़बरदस्त डेली हणो हा ऐं जेकॾहिं तव्हांजी एज आहे तव्हां 15, 16, 17, 18 इयर्स में हलो पिया त पोइ जेकॾहिं तव्हांखे दाणा निकिरनि पिया त उन्हनि खे तव्हां छॾे ॾियो विद द टाइम उहे पाण ई ख़तमु थी वेंदा ऐं जेकॾहिं तव्हां कुझु क्रीम्स अप्लाई कयूं आहिनि त पोइ तव्हां प्लीज़ डॉक्टर सां रुजू कयो ऐं जेकॾहिं ईअं ई तव्हांखे पिंपल्स थियनि पिया त पोइ हीउ सिंपल हिकिड़ो घरेलू टोटको आहे जेको तव्हां अप्लाई करे सघो था न्यूज़ ब्रेक जो टाइम थी वियो आहे व्यूअर्स हिन प्रोग्राम सां सरकार मौजूदु आहे कैडबरी डिलाइट शो दिलि खटो डिलाइट सां काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में राण